मां थोड़ो गौर फिक्र करे ॾिठो त ही जेको सॼी दुनिया लॉकडाउन में हली वई, सॼी दुनिया बंदि थी वई। कोरोना छा आहे? खसीस जानवर आहे जेको अखि सां नज़र बि नथो अचे। खसीस जानवर आहे। हिकिड़ी उहा वायरस जी हिकिड़ी ज़रड़ी आहे। सॼी दुनिया लॉकडाउन थी वई। दुकान बंदि, बाज़ारूं बंदि, जहाज बंदि, रेलूं बंदि, मोटरूं बंदि, ऑफिसूं बंदि, दफ़्तर बंदि, माण्हू घरनि में क़ैद थी विया। छो? कश्मीर जा मज़लूम मुस्लमान, हिंदुस्तान उनखे लॉकडाउन में रखियो। महीनो गुज़रियो, 2 महीना गुज़रिया, 3 महीना गुज़रिया। सॼी दुनिया जा हुकुमरान दोदा पटियूं ॾिसनि पिया, पर मज़लूम जे हक़ में केरु आवाज़ न पियो उथारे। मज़लूमनि जा दर बंदि कया विया। कश्मीर जे मज़लूम मुस्लमाननि खे क़ैद बंदि कयो वियो। अलाह ताला ॾिठो पिए त मुंहिंजा ॿारड़ा आहिनि, उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। ऐं हेॾी वॾी दुनिया साईं फरमाइनि था फलम याखुज़ु अला यदैहि, जेको ज़ालिम जे हथ खां नथो रोके, मोदी खे मना नथो करे त छो थो ज़ुल्म करी। औ शक ऐं युअन्नहुमुल्लाहु बिइक़ाबिन मिन्हु, अल्लाह ताला जल्ल शानो जल्द उन्हनि सभिनी माण्हुनि खे इज्तमाही तरह पंहिंजे अज़ाब में गिरफ़्तार कंदो। जुमे अॻे अधु कलाक चुप करे पियो, ॿार घर खां निकिरी पियो। इन में छा थींदो? चीन हींअर भिड़ी आयो। हिंदुस्तान में कब्ज़ो कई चीन, उनखे छा कयो आहे? हिंदुस्तान उनखे चीन खे छा करे सघियो? अल्हम्दुलिल्लाह असांजी पाकिस्तान जी फौज दुनिया जी ताक़तवर मज़बूत तरीन फौजुनि में हिकिड़ी फौज आहे। अल्लाह जो शुक्र आहे, पाकिस्तान एटमी सलाहियत वारो मुल्क आहे। छा असांजे पाकिस्तान जे फौज जो अवाम जो ज़िम्मो न हुयो त उन मज़लूम कश्मीरी मुस्लमाननि जी मदद कनि? उन्हनि ग़रीबनि खे बंदि कयो वियो। नतीजो छा निकितो? अल्लाह ताला पूरी दुनिया खे ॾेखारियो जेकॾहिं तव्हांखे कश्मीर जे मुस्लमाननि ते रहम न आहे त मां तव्हांजी सॼी दुनिया थो बंदि कयां। इबरत पिरायो फातबरू या उलिल अबसार, ए बसीरत वारो इबरत पिरायो। रब जी धरती ते अल्लाह जे मुल्क में इबरत पिरायो। अमेरिका दुनिया जो सुपर पावर तो पान के समझे। अफगानिस्तान में मुसलमानों के मारी, इराक में मुसलमानों के मारी, शाम में मुसलमानों के मारी, लिबिया में मुसलमानों के मारी, बेगुनाह बमबारी करे मुसलमानों के मारी। बगदाद शरीफ में बमबारी कई वही, घरन जा घर, मालन जा माला तबाह थी विया। दुनिया में थे ॾिठो के न पे चयो अजो अल्लाह खुद इंतकाम वरतो आहे। मुसलमाननि जो खून लाइका न वेंदो। 1,10,000 माण्हू अमेरिका जा कोरोना में मरी विया आहिनि। सॼी दुनिया में एतिरी तबाही कंहिंजी न थी आहे जेतिरी अमेरिका जी थी आहे। अल्लाह वटि देर हूंदी आहे, देर न हूंदो आहे। मुसलमाननि जो रत सस्तो न आहे। अमेरिका जेकॾहिं मुसलमाननि जो रत हारियो त अॼु उते पंहिंजे घर में छा उन सां हालत थी आहे? मुल्क में विगोड़ पइजी वियो आहे। हिक ॿिए खे मारनि था, मुल्क लुटियो अथनि, दुकान बाहियूं ॾिनियूं अथनि, गाॾियूं सायूं अथनि, पूरो अमेरिका करी वियो आहे। हिन वक़्तु जेको हालात हले थी पई त जेको जिते सदर आहे अमेरिका जो, दुनिया जो ताक़तवर तरीन शख्स सम्झे थो, वो बैंकर में ज़मीन में अंदर ठहियल बैंकर उन्हनि में अंदर लिखी वियो आहे त माण्हू मारे न विझनि। फतबरू या उलिल अबसार, बादशाही मुंहिंजे रब जी आहे।